अस्सलाम नाज़रीन, मैं हार टीवी में भलीकार मां मुबशर सोलंकी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान के केर बि तोड़े नथो सघे। पाकिस्तान के सिंध ठाहियो ऐं बचाइण में बि सिंध अॻियां आहे। 4 साल बानी पीटीआई जी न फैज़ हमीद जी हुकूमत हुई। फैज़ हमीद खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं करणी आहे। वाड़ी में विड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त हुक्मरानी लाइ लचक ऐं सियासी बलोगत ज़रूरी आहे। जेल मुड़सनि लाइ हूंदा आहिनि, डिॼण वारनि लाइ न। ज़राअत जी बहितरीअ सां ई मुल्क तरक़ी कंदो। हारियुनि खे सहूलियतूं फराहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी श्रीलंकन सदर सां मुलाक़ात। श्रीलंकन सदर भारत ख़िलाफ़ मैच खेॾण ते पाकिस्तान जा थोरा वञा। पाकिस्तान सां लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण जो बि अज़म। जल्द पाकिस्तान जे दौरे जो ऐलान। मुलाक़ात में पाकिस्तानी शहरनि जी वीज़ा जे हवाले सां मुश्किलातुनि ते ॻाल्हि ॿोली। श्रीलंकन सदर नोटिस वरितो। पाकिस्तान के समूरनि फ़हरिस्तुनि मां कढण जो हुकुम। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाहूं आहिनि। हुकूमत बानी पीटीआई जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो। तहरीक इंसाफ़ जे अख़बारनि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ वधीक चयो आहे त बानी पीटीआई जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। पीटीआई ऐं अपोज़िशन खे वाज़िह पैगाम आहे त बानी पीटीआई जी सिहत ते सियासत न कई वञे। बानी पीटीआई जे अस्पताल मुंतक़िलीअ लाइ इस्लामाबाद में धरनो 5 ॾींहं बि जारी। पीटीआई ऐं अपोज़िशन असेंबली मेंबर ऐं सेनेटर्स मुसलसल सरापा जांच बणियल। केपीके जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त हुकूमत असांजो को बि मुतालबो पूरो नाहे कयो। केपीके में अवाम एहतजाज पाण शुरू कयो आहे। पीटीआई कारकुननि पारां रशकई इंटरचेंज बंदि करण सबबि गाॾियुनि जूं कतारूं। बांग्लादेश जे पार्लियामेंट मेंबरनि हलफ़ खणी वरितो। नामज़द वज़ीर आज़म तारिक रहमान बि अॼु पंहिंजे उहिदे जो हल्फ़ खणंदो। हलफ़ बर्दारी तक़रीब में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि खे दावत। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल हलफ़ बर्दारी में शिरकत लाइ ढाका पहुची वियो। आम चूंडुनि में बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी अक्सर सां कामयाबी माणी। कराची में सीटीडी जो घर ते छापो। मुक़ाबले में 4 दहशतगर्द मारिजी विया। शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े में सीटीडी जी कार्रवाई। फायरिंग जी ॾेवट में 2 एहलकार ज़ख़्मी। सीटीडी इख़्तियारनि मूजिब छापे दौरान 3 दहशतगर्द फरार थी विया। गिरफ़्तार 3 दहशतगर्दनि जी निशानदीअ ते छापो हयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले दौरान घर में मौजूद 4थों दहशतगर्द बि मारिजी वियो। नवाब अली मोहम्मद में क़त्ल थियल पीउ ऐं धीउ समेत 3 गर्भातुनि जा लाश रखी धरणो। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल भंड जी धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां इमदाद भंड, संदसि न्याणी ऐं भाइटी मारिजी विया हुआ। वाक़े ख़िलाफ़ वारिस सरापा एहतजाज। क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। इंसाफ़ जो मुतालबो। 3 गर्भातुनि जे क़त्ल जो केस हाजन भंड, रोशन भंड, बिलावल भंड, ग़ुलाम अब्बास भंड समेत 12 जवाबदारनि मथां दाख़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। कणिक जे फ़सुल खे नुक़सान। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते हल्की बरसात। तेज़ वसकारे जो इम्कान। लाड़कानो, कंबर, शेदादकोट, बारह, पनवाकिल ऐं रोडी में बरसात। पीर जो ॻोठ, पिरियालो, टंगवाणी, करमपुर, बबदेरो, रुखसार में 2 शहरनि में बि बादल बरसी पिया। किथे हल्की किथे तेज़ बरसात। कणिक जो फ़सुल मुतासिर। बिजली ग़ाइब।